नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत संझा सैयद अल्लाह से हेडलाइन करो। ईंदड़ माली साल 2022-2023 जी 9,500 अरब रुपयनि जी बजट सुभाणे पेश कई वेंदी। इक़्तिसादी तरक़ी जो हदफ़ 5% मुक़ररु। हलंदड़ साल 2021-22 जी क़ौमी इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट अॼु जारी कई वेंदी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मिफ़्ताह इस्माइल सुभाणे शाम बजट पेश कंदो। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम थींदो। नैब तरमीमी ऐं इलेक्शन एक्ट बिल पेश कया वेंदा। इजलास में ॿिन्ही बिलनि जी मंज़ूर थियण जा इम्कान। इलेक्शन एक्ट जी मंज़ूरी सां समुंड पार पाकिस्तानी वोट जे हक़ खां महरूम थी वेंदा। सदर ॿिन्ही बिलनि ते एतिराज़ वारींदे वापसि करे छॾिया हुआ। इस्लामाबाद हाई कोर्ट में विनफील्ड रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ अपीलुनि जी ॿुधणी अॼु थींदी। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर अदालत में पेश थींदा। जस्टिस आमिर फारूक ऐं मोहसिन अख्तर कियानी केस जी ॿुधणी कंदा। नैब खे ख़त्म करे मामला अॻिते वधाए वञनि। सुभाणे नैब जे अॻूणे चेयरमैन जो हिसाब बि थींदो। 4 साल करप्शन ऐं नाअहली सबबि मुल्क खे नुक़सानु पहुतो। नैब जी हक़ीक़त इहा आहे त उन्हनि जे केसनि में कुझु बि न आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खक़ान अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हाई। चई इमरान ख़ान मुल्क लाइ को बि असराइतो कमु नाहे कयो। हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते को बि टैक्स न वठी रही आहे। कोशिशि आहे त बिजली जी लोड शेडिंग ते ज़ाब्तो अचे। बख्शापुर वेझो ॻोठ गुल मोहम्मद गोलो में घरू तकरार तां जवाबदार पंहिंजी ज़ाल खे क़तल करे छॾियो। जवाबदार राशिद गोलो पंहिंजी ज़ाल मुस्मा जीवा ख़ातून खे घुटा ॾेई क़तल कयो। लाश पोस्टमार्टम लाइ कशमोर तालका अस्पताल मुंतक़िल। ऐं दोदापुर में क़तल थियल बंगलाणी बिरादरी जी औरत समेत 2 ॼणनि जे क़तल जो केस 16 ॼणनि के ख़िलाफ़ दाख़िल। गुज़िरियल ॾींहुं चोरी जे मामले तां झड़े दौरान बंगलाणी बिरादरी जा औरत समेत 2 ॼणा क़तल ऐं ॾहाणी बिरादरी जा 2 ज़ख़्मी थिया हुआ।